और सॼी उमिरि अदा साईं खे दुआऊं कंदुसि। तव्हांजो अहसान त ज़िंदगी भर लाहे नथी सघां। तव्हां बाबा साईं जी ॻाल्हि ॿुधी को गौर कोन कयो अथई। बाबा साईं अव्हां जी न्याणीअ खे वापसि कराए को तव्हां ते अहसान नाहे कयो। अदा तूं वेह त सही, बीठो छो वञी? न अदी, मां त बाबा साईं जे तरफ़ खां तव्हांखे हिकिड़ो न्यापो ॾियणु आयो हुअसि। मां त तव्हांजी हर ॻाल्हि मञींदुसि, तव्हां हुकुम त कयो। बाबा साईं चयो आहे त जलाल पुटु 2 ॾींहंनि जे लाइ शहर वियो आहे। आप जीअं त चओ, छा चयो आहे? बाबा साईं चयो आहे त जलाल जे अची वञण खां पहिरियां तव्हांखे ऐं तव्हांजी न्याणीअ खे 2 ॾींहंनि जे लाइ कंहिं ॿी जॻह ते रहायो। जीअं त मां सम्झी वियसि, मूंखे अदा जी हर ॻाल्हि मंज़ूर आहे। ठीकु आहे आदी, त पोइ मां हलां थो। अलासी ख़ैर कंदो, सिरी वेंदा इहे ॾुखिया ॾींहं। हाणे त हुसैन बि न रहियो, इहा उम्मीद बि ख़तम थी वई। वो होश में अची आ त सरमद जे बारे में कुछ ॿुधाया ऐं मूं ते लॻल इल्ज़ामनि खे बि हटाईंदो। इन करे चवां थी, मुंहिंजी ॻाल्हि ते अमल कर। सुभाणे तुंहिंजे किरदार ते आङुर खॼंदी ऐं उन जा छंडा तुंहिंजे ॿार ते पवंदा। अलमास, जिन रस्तनि खां गुज़रंदे मां हिते पहुती आहियां, उन रस्तनि जो सफ़र इलाही ख़तरनाक आहे। छा तूं उन्हनि खां घबराए? तूं पाण खे ऐं पंहिंजे ॿार खे उन्हनि पत्थरनि जे हवाले कंदीअ? मां त बर्दाश्त करे वेंदमि, पर मां सरमद जी इमानत खे उन्हनि पत्थरनि जे ज़ख़्मनि खां ज़रूरु बचाईंदमि। त पोइ पाण खे उन जॻह ते हलणो पवंदो जिते तुंहिंजो निकाह थियो हो। थी सघे तुंहिंजे निकाह जो को गवाह ॻोल्हे सघूं। पर अलमास, होॾे तोखे मौत ई मौत नज़र ईंदी। ज़िंदगी बि त मौत सां गॾु हलंदी रहंदी आहे न। शरीफ़ औरत ते इल्ज़ाम लॻनि, उहे मौत खां घटि न आहिनि हूंदा। पर असीं हुते कीअं वेंदासीं? जहिड़ी तरह तूं हिते पहुती आहीं न, उते बि हली पहुचंदासीं। न अलमास न, हाणे वापसी जो रस्तो इलाही मुश्किल आहे अलमास। हेलो, मूंखे ख़बर पइजी चुकी आहे, हुसैन जो राति इंतकाल थी वियो आहे। जी हाँ, हाणे त फांसी जे अमल खे रोकण जो को जवाज़ ई न आहे रहियो। जी, उन्ही जी फांसी जो अमल इन करे त रोकियो वियो हो। मूंखे लॻे थो त 2 ॾींहंनि जे अंदरि फांसी वारी सज़ा अमल में अची वेंदी। न मारियो मुंहिंजे ॿार खे, न मारियो मुंहिंजे ॿार खे, न मारियो। बाबा साईं, जे शख्स जे करे मुंहिंजी भेण पंहिंजो घर छॾियो, असांजी इज़त बाज़ार में नीलाम कई, मां उनखे ॾींहं राति ॻोल्हण जी कोशिशि करे रहियो आहियां ऐं तव्हां मुंहिंजी महिनत ते पाणी हारे छॾियो। उनजी भेण खे ॾाढे इज़त ऐं एहतराम सां तव्हां आज़ादु करे छॾियो। जलाल जेको असांजे मुक़दर में बदनामी लिखियल आहे, उन बदनामी में उन वेचारी
बेकसूर छोकिरे जो कहिड़ो कसूर हो जेके तो बाजी कैद में यंग माल बनाए रखियो हो उन वीचारीअ जो को कसूर कोन हो। बाबा साईं जे कॾहिं उहा छोकिरी मुंहिंजी क़ैद में हुजे हा न त हुन जो भाउ कंहिं न कंहिं ॿिर मां मुंडी ज़रूर कढे हा। बाबा साईं तव्हां त मुंहिंजी सॼी महिनत ऐं कोशिश मिट्टी में मिलाए छॾी। उनजे भाउ जो काफ़ी अरसे खां पतो ई कोन्हे हुनजो भाउ आहे किथे। ॿिया बि ख़बर कान थी पए त हू ज़िंदा आहे बि या मरी चुको आहे। बाबा साईं उहो जीअरो आहे। मूंखे यकीन आहे त हिकु न हिकु ॾींहुं उहो मुंहिंजे आॾो ज़रूरु ईंदो। जेकॾहिं तुंहिंजे साम्हूं आयो छा कंदे तूं हुनखे? मारे छॾींदे हुनखे, क़त्ल करे छॾींदे हुनखे, छा कंदे तूं हुनखे? त पोइ तव्हां छा था सम्झो मां हुनखे जीअरो छॾींदुसि? न बाबा साईं माण्हू मूंखे बेग़ैरत सम्झण लॻा आहिनि। कोई ग़ैरत ऐं कोड़ी अना जो तमाशो शौकत जे रूप में तुझे साम्हूं आहे जलाल। तुझे साम्हूं काके बंजे उपात मफ़रूर हाणे तो हुनजो भाउ सभु कुझु छॾे करे ख़बर न आहे त काथे हलियो। घर ई बर्बाद थी विया हुननि जो। बाबा साईं बर्बादी त हाणे थींदी। शौकत, सरमद या मरियम हिननि टिनिनि मां जेको बि मुंहिंजे साम्हूं आयो न उहो लम्हो हुनजी ज़िंदगी जो आख़िरी लम्हो हूंदो। मरियम हाँ छा ॻाल्हि आहे? कुछ न कुछ भी न। मां ॼाणां थी त तूं छाजे लाइ परेशान आहीं। अहिड़ी तरह त ज़िंदगी नथी गुज़ारी सघिजे ऐं ना ई हालात जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। तुंहिंजी सलाह सही हुई अलमास। बुराई जे इल्ज़ाम खे बचण जे लाइ मूं वटि वापसी खां सिवा उहो बि रस्तो कोन्हे। रस्तनि खां वाक़िफ़ त आहियो न? जी मैडम चङी तरह वाक़िफ़ आहियां हिन रोडनि सां। अदा जलान निकाब कर। हेता अदा जलाना हिते कीअं? हवा ख़ैर त आहे? हाँ साईं पेट्रोल में कचरो अची वियो इन जे करे सेट कयूंसि पिया। ॿियो शइ जी ज़रूरत त कोन्हे न? न साईं बसि सेट करे वठोसि तव्हां। हाणे छा थींदो मरियम? मूंखे किथे लिकाए छॾियो। बीहो बीहो वाह बीहो बीहो बीहो
बाबा हेॾे न वञो, हेॾे फायरिंग पई थी हले, हेॾे हीअं निकिरी वञो, हेॾे हीअं वञो बाबा, हेॾे ॾाढी फायरिंग पई थी हले, हेॾे हीअं निकिरी वञो। हलमास ही त असांजो ई ॻोठु आहे। छा हा, ही बाबा साईं जो ॻोठु आहे मुंहिंजे। ही तू छा पई चई? अदा अॻिते गाॾी न वठी वञिजो, हितां को वापसी जो रस्तो आहे। तव्हांखे त ख़बर हूंदी बेबी, हितां वापसी जो ॿियो को रस्तो कोन्हे, इहो ई रस्तो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। सही, असांखे राति हिते गुज़ारणी आहे। केरु आहियो बाबा? असां मुसाफ़िर ऐं शाहपुर खां आहियूं, राति असांखे हिते रहणी आहे। का ॻाल्हि कोन्हे का, हीअ ओताक जेका आहे 24 कलाक महिमाननि जे लाइ आहे, उन्हनि जी ख़िदमत बि थींदी आहे। अचो अचो बाबा अचो। बाबा तव्हां परेशान न थियो, तव्हां महफ़ूज़ जॻह ते पहुची चुका हो। तव्हां अचो, मां तव्हांजे कमरे में वेहारियां ऐं तव्हांजे लाइ कुझु खाइण पीअण जो बंदोबस्तु कयां। अचो बाबा अचो। बाबा तव्हां वेहो, मां तव्हांजे लाइ मानी खणाए थो अचां, ऐं कंहिं शइ जी ज़रूरत पए त ज़रूरु ॿुधाइजो, ठीकु आहे पुटु? हाणे त सही थी वई, डपु न कर। छा थी मरियम? बस बाबा मानी खायो। छा थी मरियम? मायरुनिसा तव्हां अञा जागो पिया? का ॻाल्हि आहे छा पई सोचे? जॾहिं अखियुनि मां निंड ई उॾामी वञे त जंहिंजी धीअ रातो राति आज़ादु कराए
हुनजी झोलीअ में विझी ॾेई छॾी। ऐं हिकु माया जंहिंजी धीउ मुंहिंजी नज़रुनि खां ई परियां अलाह ॼणे हू केतिरे फ़ासिलनि ते आहे। मूं महसूस कयो महरुनि सां त तूं हर वक़्तु पंहिंजे धीउ जे बारे में सोचींदी थी रही। मां त हुनखे लम्हे जे लाइ बि न आहे विसारियो। जॾहिं मां हुननि जी शयुनि खे ॾिसंदी आहियां मूंखे ईअं लॻंदो आहे जीअं हूअ हिते ई किथे ई मौजूदु हुजे। मूंखे त हाणे बि हुनजी ख़ुशबू महसूस थींदी। सच ॿुधायां महरुनि सां, हाणे जी यादि मूंखे बि ॾाढी थी अचे। तूं छा थी सोची महरुनि सां त मूंखे पंहिंजे धीउ जो वक़्तु न हूंदो। कुछ माण्हू वेझो हूंदे बि केॾा न परे लॻंदा आहिनि। अलमास, हीअ उताक मुंहिंजे बाबा साईं जी आहे। पछताई पई छा? को पछताओ कोन्हे। हिन उताक जे भरिसां ई त मुंहिंजो घर आहे ऐं मां हिते मुसाफ़िर ऐं पंहिंजे ई घर में पंहिंजे माउ ऐं पीउ जी शफ़क़त खां महरूम मां अॼु हिकु अजनबी जीअं वेठी आहियां। हिन हालत में मां पंहिंजे ॻोठ अची ऐं सरमद जे दर खे बंदि ॾिसी मां पंहिंजे पाण खे बयाबान जी तपियल उस में थी भायां। अलाए चाची गुलज़ार काॾे हली वई आहे? न गवाह मिलिया, न निकाह नामो मिलियो। हाणे छा थींदो अलमास? छो पंहिंजे दिलि में विस्वसन खे जॻह थी ॾी। थोरो आराम कर, मां बि थकिजी पई आहियां। महरुनि सां तूं त पंहिंजे अखियुनि मां चंद ॻोढ़ा हारे पंहिंजी दिलि जो भार हल्को करे छॾींदी आहीं। पर जॾहिं मूंखे हुनजी यादि ईंदी आहे न महरुनि सां, सचमुची त मुंहिंजी दिलि भरिजी ईंदी आहे, भरिजी। उछमार करंदा आहिनि दिलि मां, उछमार। पर मां पंहिंजे दर्द खे दिलि जे अंदरि ई दॿाए रखंदो आहियां। तव्हांखे मरियम सां हाणे बि ओतिरी मोहबत आहे? औलाद जी जेका मोहबत हूंदी आहे न महरुनि सां, उहा हिकु वण जिया हूंदी आहे। वक़्त सां गॾोगॾु उहा मोहबत वधंदी रहंदी आहे महरुनि सां। उहा मोहबत कॾहिं घटिबी कान महरुनि सां। पर मुंहिंजी धीउ ही मुंहिंजे जिगर जो टुकड़ो हो। पंहिंजी धीअ सां अञा बि तव्हां एतिरी मोहबत था कयो। पर जॾहिं तव्हांखे अदी गुलज़ार चयो हुयो त मरियम वापसि अचण थी चाहे ऐं हुन पंहिंजे घर में मरियम खे रहण जी इजाज़त घुरी हुई, त पोइ इनकार छो कयो हो तव्हां? इहा कहिड़ी मोहबत आहे तव्हांजी? उहो इनकार बि त मूं मरियम जी तहफ़ुज़ी सलामती जे लाइ कयो हो। तूं ॼाणी थी महरुनि सां त जलाल जे अंदर में अञा बि बाहि भड़की रही आहे। कावड़ वेची कुझु बि करे सघे थो। वॾा भाउ पंहिंजे भेनरुनि लाइ घाटी छांव हूंदा आहिनि, पर हिकिड़ो असांजो पुटु आहे जंहिंजी छांव खां उनजी भेण भॼंदी थी वञे।
पतो पे आया हाँ बाबा साहब ठीक है जी कह दिया सरकार शाहपुर खां के मुसाफ़िर आया आहिनि उन्हनि जी आहे ठीक है तो मुझे गाड़ी जी चाबी वठ मुझे कमरो खुलियल आहे न सरकार तव्हां घर कोन था वञो न मां हिते आज रात मुझी गाड़ी में सामान पियो दियो कढाए अंदर खड़ी अच ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।